जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेवरेट मिठाई जेका असां स्पेशली ठाहींदा आहियूं होलीअ ते। इन जो नालो आहे प्रागड़ी। इहा स्पेशली होलीअ ते ठहंदी आहे। बिल्कुलु हलवाईअ वांगुरु ठाहींदासीं जीअं ॿाहिरि मिलंदी आहे। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सभिनी खां पहिरियों हिते मां मैदो खयो आहे। 1 किलो मैदो आहे इहो, लॻभॻि 3 कोप आहे। और इन में असां लॻभॻि विझंदासीं सचो घी 150 ग्राम। इनखे पिघलायो आहे मां। थोड़ो थोड़ो करे विझंदासीं, सॼो हिक महिल न विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं, वरी थोड़ो घी विझंदासीं। तव्हां चाहियो हिते डालडा और नॉर्मल तेल भी इस्तेमाल करे सघंदा आहियो, पर मां हिते सचे घी जो इस्तेमाल कयो आहे जीअं प्रागड़ी ॾाढी बढ़िया ठहे। ॾिसो मुट्ठी ॿधी ॾिसंदासीं, अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतलब मोहिण बराबर आहे। जेको कप में घी हो उहो मां सॼो विधो, जेको लॻभॻि 150 ग्राम आहे। ऐं थोड़ो थोड़ो पाणी विझी करे असां अटो ॻोहींदासीं। थोड़ो थोड़ो पाणी विझी करे अटो ॻोहींदासीं। ॾिसो थोड़ो हिनखे कलींदासीं असां बाउल में या चकले ते या प्लेटफॉर्म ते। इनखे असांखे ईअं फोल्ड करे कलणो आहे। इन खां पोइ असां इनखे ढके रखंदासीं लॻभॻि अधु कलाक। तेसिताईं असां ड्राई फ्रूट खणंदासीं, उनखे कटींदासीं। काजू बादाम और अखरोट खया आहिनि मां, और गॾु खयो आहे फिको माओ। पाव फिको माओ आहे। और ड्राई फ्रूट जेको आहे उनजी क्वांटिटी और टाइप जेको आहे पंहिंजे हिसाब सां खणी सघंदा आहियूं। गॾु विधो आहे इलायची पाउडर, नंढनि फोटनि जो पाउडर। इलायची पाउडर अगरि तव्हां वटि न हुजे त तव्हां फोटा पीसे करे बि विझी सघंदा आहियो। फिलिंग रेडी थी वई, अटो भी रेडी आहे। सो अधु कलाक थी वियो आहे, अटो भी सेट थी वियो आहे बराबर। इनखे थोड़ी सी कलर ॾींदासीं। इन जूं नंढियूं चाणियूं ठाहींदासीं। प्रागड़ीअ में अलॻि अलॻि लेयर्स हूंदा आहिनि, त उहे लेयर्स ठाहिण जे लाइ असां 7 लेयर ठाहींदासीं। हिते मां 7 चाणियूं खणी रही आहियां। 7 चाणियूं प्रागड़ीअ लाइ, और हे 3 चाणियूं मां अलॻि करे रखियूं जंहिंमां असां मिठा समोसा बि ठाहींदासीं। हाणे हिन मां असां फुल्को जीअं वेलबो आहे तीअं वेलींदासीं। अहिड़े नमूने असां घणा फुल्का वेलणा आहिनि? 7। 1 2 3 4 5 6 अरे 7। सिंधीअ में मां अंग बि ॿुधाए वरिता आहिनि। हाणे पहिरियों फुल्को खणंदासीं, उन ते लॻाईंदासीं तेल और थोड़ो सो मथां विझंदासीं असां मैदो। चङी तरह तेल लॻाए करे मैदो विझणो आहे, सुको मैदो विझंदासीं। हाणे ॿियो फुल्को रखंदासीं हिन जे मथां। अहिड़े नमूने असांखे 7 लेयर ठाहिणा आहिनि। मैदे जो फुल्को, तेल, उन जे मथां मैदो सुको, वरी ॿियो लेयर, ईअं करे 7 लेयर असां रेडी कंदासीं। हाँ जीअं ॿुधायोमांव प्रागड़ीअ में 7 लेयर्स हूंदा आहिनि, त इहे लेयर्स 7 हूंदा आहिनि। और ये क्रिस्पी कुरकुरा थियनि, लेयर्स खुलनि, इन जे लाइ असां विच में तेल हणंदा आहियूं और मैदो विझंदा आहियूं। हे ॾिसो, हे मां 7 लेयर्स अरेंज कया आहिनि। हाणे असां हिननि खे कटींदासीं। तव्हां चाहियो त नंढा नंढा फुल्का वेले बि उन मां हिकिड़ी प्रागड़ी ठाहे सघंदा आहियो। और ॿियो हे मेथड आहे जंहिंमें असां वॾो फुल्को वेलींदासीं और उनखे 6 हिसनि में डिवाइड कंदासीं। हिन तरह जंहिंमां 4 प्रागड़ियूं ठहंदियूं। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। मां हिते थोड़ी वॾियूं प्रागड़ियूं ठाहे रही आहियां जीअं मार्केट में मिलंदियूं आहिनि। इनखे हल्के हथ सां थोड़ो सो वेलींदासीं। जाम दॿाइणो न आहे, न त लेयर्स जेके आहिनि बराबर न खुलंदा। बिल्कुलु हल्के हथ सां। हाणे हिन में असां जेका फिलिंग ठाहे रखी हुईसीं उहा भरींदासीं ड्राई फ्रूट और फिके माए जी। और थोड़ो सो लॻाईंदासीं पाणी। और हिन तरह इनखे असांखे फोल्ड करे पैक करणो आहे जीअं इहो फ्राई करण महिल खुले न। हल्को सो प्रेस कंदासीं, ॾिसो ईअं। तव्हां चाहियो त सर्कल नंढियूं नंढियूं चपातियूं खणी करे उन मां बि असां ठाहे सघंदा आहियूं। हिकु ई नंढी चपाती पुड़ीअ जेतिरी वेले करे उन में असां इहो माओ भरे करे असां हिनखे पैक करे सघंदा आहियूं। अहिड़े नमूने सभिनी में असां फिलिंग कंदासीं। तो असांजी प्रागड़ियूं रेडी थी वियूं। हाणे अचो त मिठा समोसा असांखे ठाहिणा आहिनि, त उन जे लाइ असां हिकु चाणी खणींदासीं और उनखे वेलींदासीं। लंबो वेलणो आहे, ओवल शेप। उनखे 2 हिस्सनि में कट कंदासीं जीअं समोसो ठाहिबो आहे, समोसा पट्टीअ जो इस्तेमाल करे। ॾिसो हिन तरह इन में बि फिलिंग कंदासीं असां। थोड़ो सो पाणी हणी इनखे पैक कंदासीं। जेको वॾो वारो लेयर आहे उन में हिकु फोल्ड आणींदासीं और हीअं असां समोसे खे पैक कंदासीं। ये असांजो समोसो रेडी थी वियो। अचो हाणे असांखे इनखे फ्राई करणो आहे, त तेल खे असां मीडियम गरम रखंदासीं। जाम तेज़ बाहि ते न तरणो आहे हिनखे, छाकाणि त हिन में जाम लेयर्स आहिनि और इहो क्रिस्प और कुरकुरो ठहे। इन जे लाइ बिल्कुलु बाहि खे असां धीमो रखंदासीं। सो धीरे धीरे हिन लेयर्स खुलण चालू थिया आहिनि। पाणीअ सां पैक करण जे करे अंदरि जिते माओ आहे उते पाणी न वेंदो और लेयर्स जेके आहिनि उन लेयर ताईं खुलंदा। बिल्कुलु ॾिसो सभु प्रागड़ियूं फ्राई थी वेंदियूं। उन खां पोइ असां हिन में ई कंदासीं समोसनि खे फ्राई।
फ्राई खे बिल्कुलु धीमो रखंदासीं सिम ते। जेतिरो असां हिनखे धीमे बाहि ते कंदासीं ओतिरो इहो क्रिस्प थींदो। सो समोसा फ्राई थी वेंदा त असां हिननि खे बि कढी रखंदासीं। ॾिसो हे थी विया आहिनि फ्राई। लॻभॻि हिक बैच खे फ्राई थियण में 15 मिंटनि जे क़रीब लॻंदो आहे। हाणे ठाहींदासीं असां चाशनी। चाशनी जे लाइ मां हिते खईं आहे अधु किलो खंडु। अधु किलो खंड ते मां हिते विझंदमि 1 गिलास पाणी, थोड़ी सी फिटकरी, ॾिसो एतिरी फिटकी विधी आहे मां गॾु। और हिन सां गॾु विझंदासीं असां टाटरी। टाटरी जॾहिं मां विझां पई वीडियो बंदि थी वियो हो त ॾिसो मां हिते 1/4 स्पून टाटरी विधी आहे, जंहिंजे करे इन में थोड़ी सी खटास बि ईंदी और जेका खंड आहे फिटकरी और टाटरीअ जे करे ॼमंदी न। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और असांखे हिनखे बॉइल करणो आहे ऐं हिक तार जी चाशनी ठाहिणी आहे। चेक कंदासीं, हिक तार जी चाशनी ठाहींदासीं। ॾिसो असांजी चाशनी रेडी थी वई आहे। गरम चाशनीअ में ई असां प्रागड़ियूं जेके फ्राई करे रखियूं हुसीं उहे विझंदासीं हिन में। 5 खां 7 मिंट चाशनी में रखणो आहे ऐं हुन खां पोइ कढंदासीं। ध्यानु रहे चाशनी जेका आहे हिक तार जी हुअण खपे ऐं गरम चाशनी में विझणो आहे। 5 मिंट रखी इनखे पोइ असां प्लेट में कढी रखंदासीं। अहिड़े नमूने वरी ॿियूं प्रागड़ियूं विझी रखंदासीं हिन में ऐं समोसा बि विझंदासीं और 5 मिंट इनखे रखंदासीं हिन में और इनखे बि पोइ प्लेट में कढी रखंदासीं। 5 मिंट थी विया आहिनि। सभिनी खे प्लेट में कढी रखण खां पोइ मथां विझंदासीं असां गुलाब जूं पतियूं और पिस्ता कटे करे विझंदासीं। सेम समोसनि जे मथां बि गुलाबनि जूं पतियूं विझंदासीं। इहे मिठा समोसा ऐं प्रागड़ियूं जेके आहिनि बिल्कुलु बाज़ार वांगुरु ठहंदा। अगरि तव्हां स्टेप बाय स्टेप ईअं ई ठाहींदव त हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो त तव्हांखे इहे होली स्पेशल प्रागड़ी कीअं लॻी। जय झूलेलाल।